नाज़रीन अवां खे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त सुप्रीम कोर्ट पंजाब जे वॾे वज़ीर जी चूंड बाबति पंजाब असेंबली जे डिप्टी स्पीकर जी रूलिंग ख़िलाफ़ दरख़्वास्त जी ॿुधणी दौरान रिमार्क्स ॾींदे चयो आहे त फुल कोर्ट जोड़ण वारे मामले ते अॼु फ़ैसिलो कयो वेंदो या न। मां कुझु नथो चई सघां। फुल कोर्ट ठाहिण लाइ वधीक क़ानूनी वज़ाहत जी ज़रूरत आहे। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस उमर अता बिंदयाल, जस्टिस एजाज़ुल हसन ऐं जस्टिस मुनीब अख्तर ते ॿधल 3 रुकनी बेंच परवेज़ लाही जे वॾे वज़ीर जी चूंड बाबति फ़ैसिले ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी कई। वक़फ़े खां पोइ ॿुधणी शुरू थी त अदालत केस में चौधरी शुजात हुसैन ऐं पीपल्स पार्टीअ जी धुर बणिजण जी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। चीफ जस्टिस चयो आहे त दलील ॿुधण खां पोइ फ़ैसिलो कयो वेंदो त फुल कोर्ट जोड़ी वञे या न। वधीक क़ानूनी वज़ाहत जी ज़रूरत आहे। तमामु संगीन ऐं पेचीदा केसनि में मुकमल अदालत ठाही वेंदी। ही केस पेचीदा नाहे। नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त सुप्रीम कोर्ट पंजाब जे वॾे वज़ीर जी चूंड बाबति पंजाब असेंबली जे डिप्टी स्पीकर जी रूलिंग ख़िलाफ़ दरख़्वास्त जी ॿुधणी दौरान रिमार्क्स ॾींदे चयो आहे त फुल कोर्ट जोड़ण वारे मामले ते अॼु फ़ैसिलो कयो वेंदो या न। मां कुझु नथो चई सघां। फुल कोर्ट ठाहिण लाइ वधीक क़ानूनी वज़ाहत जी ज़रूरत आहे। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस उमर अता बिंदयाल, जस्टिस एजाज़ुल हसन ऐं जस्टिस मुनीब अख्तर ते ॿधल 3 रुकनी बेंच परवेज़ लाही जे वॾे वज़ीर जी चूंड बाबति फ़ैसिले ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी कई। वक़फ़े खां पोइ ॿुधणी शुरू थी त अदालत केस में चौधरी शुजात हुसैन ऐं पीपल्स पार्टीअ जी धुर बणिजण जी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। चीफ जस्टिस चयो आहे त दलील ॿुधण खां पोइ फ़ैसिलो कयो वेंदो त फुल कोर्ट जोड़ी वञे या न। वधीक क़ानूनी वज़ाहत जी ज़रूरत आहे। तमामु संगीन ऐं पेचीदा केसनि में मुकमल अदालत ठाही वेंदी। ही केस पेचीदा नाहे।